बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन SDO हमेशह इंसानियत जी ख़िदमत जो अज़म खणी निकिता आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त असां इंसाननि खे माण्हुनि खे असांजे हितां जे कम्यूनिटी मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ खे जे माण्हुनि खे असां एजुकेशन ऐं हेल्थ जे हवाले सां वधि में वधि उन्हनि जी मदद कयूं, उन्हनि खे सपोर्ट कयूं ऐं उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं। तो इन हवाले सां असां हमेशह मुख़्तलिफ़ इदारनि सां हेल्थ जे मुख़्तलिफ़ इदारनि सां असां राब्ते में रहंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि खां फ्री कैंप जी सर्विसिस वठूं। लिहाज़ा असां मुख़्तलिफ़ जेके बि हॉस्पिटल्स आहिनि इदारा आहिनि जंहिंमें आगा खान आहे, जंहिंमें CMH आहे, जंहिंमें चीज़ल डेंटल वारा आहिनि या मुख़्तलिफ़ ॿिया इदारा आहिनि हेल्थ जा, उन्हनि खां असां रिक्वेस्ट ते उन्हनि जी कंदा आहियूं त अची करे हिते असांखे मेडिकल कैंप फ्री लॻाईंदा आहिनि। इन हवाले सां अॼु बि असां हिकिड़ी हिते डॉक्टर कोकब साहिबा उन सां राब्तो थियो ऐं हिते हिन मेमनगोड जी पस्करगाही में जेके बि असांजी हिते ग़रीब औरतूं ऐं ॿारनि जे लाइ हिकिड़ो असां फ्री कैंप लॻायूं। इहा सर्विसिस असांजो मिशन आहे माण्हुनि में ऐं ग़रीबनि में असां फ्री इलाजु करायूं ताकी हितां जी आवाम जेका वीचारी ग़रीब आहिनि, अबोझ आहिनि, मज़दूर आहिनि, हिन वक़्तु महांगाई जो दौरु आहे, बर्दाश्त नथा करे सघनि। तो इहा अॼोकी कैंप जो असांजो मक़सदु इहो आहे त हितां जे औरतुनि ऐं हितां जे ॿारनि खे असां फ्री इलाजु ॾियूं। हिते मेडिसन्स फ्री आहिनि ऐं जेके बि असां वटि मेडिसन्स अवेलेबल आहिनि असां उन्हनि ग़रीब औरतुनि जो इलाज सां गॾोगॾु उन जी OPD सां गॾोगॾु असां फ्री उन्हनि खे मेडिसिन्स पिया था ॾियूं। ऐं साईं जन जी महिरबानी आहे, जिन असांजी रिक्वेस्ट ते आया ऐं डॉक्टर साहिबा जी महिरबानी आहे, डॉक्टर फ़ारूक सैर आहे उनजी महिरबानी आहे, हिते आया असां वटि ऐं असांजे हिते इन जी तमामु टीम जी जिन असांजे हिन कैंप में हिते सपोर्ट कई आहे। ऐं वरी बि आऊं रिक्वेस्ट कंदुसि असांजे हितां जे औरतुनि खे, ग़रीब औरतुनि खे पंहिंजा ॿार अगरि हो उन्हनि खे का OPD कराइणी आहे त अचो। अञा तक़रीबन 4 बजे ताईं असांजी OPD जारी रहंदी। वधि में वधि हिन OPD मां फ़ाइदो वठो त जीअं असांखे दिली तसली थींदी त घटि में घटि असां ग़रीब आवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं, इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पंहिंजो मक़सदु आहे हिकिड़ो त माण्हुनि ताईं तालीम जूं सहूलियतूं ऐं हेल्थ जूं सहूलियतूं ऐं स्किल असां माण्हुनि खे पहुचायूं। तव्हां ख़बर आहे त इहे ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, हितां लेडीज़ असांजी ख़ुशूसनि ऐं ॿार डॉक्टर ताईं पहुचंदे केतिरी बीमारियुनि जा शिकार थी वेंदा आहिनि। इन सिलसिले में अॼु असां हीअ कैंप रखी आहे जंहिंमें स्पेशलिस्ट डॉक्टर नालो साईं डॉक्टर जो तशरीफ़ खणी आया असांजे सॾ ते ऐं इन खणी आया ऐं उहा बाक़ाइदा हिते इलाजु कनि पियूं ऐं चेकअप कनि पियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको मूंखे ॿुधायो आहे त इन मां जेके बि स्पेशल केस ज़ाहिर थींदा उन्हनि जो बाक़ाइदा इलाजु कयो वेंदो, उन्हनि खे पंहिंजे प्राइवेट क्लिनिक ते खणी वेंदी ऐं उन्हनि जो इलाजु कंदी। असांजे ॻोठाणनि खे, ॻोठ जे लेडीज़ खे, ॿारनि खे अपील थो करियां त हिन मां ज़्यादा मुस्तफ़ीद थी। छाजे करे मेडिसन ऐं मेडिकल जो ख़र्चो न हुअण सबबु असां इलाही बीमारियूं असां वटि पखिड़िजनि पियूं। बाक़ी मुंहिंजो सदस्य साहिबु काफ़ी कुझु ॻाल्हाए चुको आहे। बसि महिरबानी मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त ज़्यादा खां ज़्यादा अचो ऐं इन कैंप मां फ़ाइदो हासिलु कयो। अच्छा, असां मां बेबी अब्बास क्लिनिक एंड मैटरनिटी होम की तरफा कोलैबोरेशन विद SDO सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जेको असां मतिलबु इलाही मां प्रेसिडेंट साहब जो शुक्रगुज़ार आहियां। एंड असां हिकिड़ी सोशली जेको पंहिंजे पेशेंट्स जेको अनप्रिविलेज पेशेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ को सहूलियत कार करण जे लाइ असां हिकिड़ो हिते क्लिनिक बि खोलियो आहे। एंड हुन में जीअं जेको अनअफोर्डिंग पेशेंट्स आहिनि, जेको अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि जे लाइ असां इंशाअल्लाह ताला क्लिनिक में बि बिल्कुलु घटि प्राइस, बिल्कुलु घटि पैसनि में इंशाअल्लाह उन्हनि जो इलाजु कंदासीं। ऐं हिते जेका बि डायग्नोस थींदा उन्हनि खे असां बेस्ट असां उनखे जेको ट्रीटमेंट इंशाअल्लाह असां ॾींदासीं एंड एट द लो कॉस्ट इंशाअल्लाह। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम डॉक्टर कौकब है। मैं MCPS कंसल्टेंट हूँ गायनेकोलॉजी एंड ऑब्स्टेटिक्स में। और यहाँ पे आज हमने कैंप लगाया है ताकि पेशेंट्स को जो पेशेंट्स अफोर्ड नहीं कर सकते, हॉस्पिटल नहीं जा सकते ड्यू टू एनी रीज़न,
तो उनके लिए ताकि वो यहाँ पे आएँ, फ्री अपना चेकअप कराएँ और फ्री मेडिसिन्स उनको यहाँ से मिल जाएँ।